अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका रहमतुल्लाहि अलैहि। अल्हम्दुलिल्लाह जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली जीअं पूरी दुनिया में कढी वई आहे, ईअं ई ॻोठ काजी मोहम्मद इलियास लॻ बुछरी मंझां आशिक़नि जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैली मुनक़द कई आहे। हिन रैली जो रूट इहो आहे त हिन काजी जो ॻोठ खां रवा दवा थी करे मुख़्तलिफ़ रस्तनि सां शहर 60 मैल में दाख़िल थी मरकज़ी जुलूस में शरीक थींदो। हिन वक़्तु जीअं चौक ते असां बीठा आहियूं ॻोठ मोहम्मद सलेमान लुंड आहे ऐं असां हिन बुछेरी न्यूज़ वारनि जा बि तौराइता आहियूं जेके आका जे मीलाद में अची शरीक थिया आहिनि। हिननि जी बि वॾी महिरबानी ऐं हे दोस्त जेके इश्क मुस्तफ़ा में आया आहिनि इहो सीने में इश्क मुस्तफ़ा जो समुंड खणी आया आहिनि। ताजदार ख़त्म नबूवत हे मुख़्तलिफ़ बिरादरी जा आहिनि, मुख़्तलिफ़ ॻोठनि मंझां आया आहिनि जीअं ॻोठ मोहम्मद सलेमान लुंड आहे ऐं ॻोठ गुलन ख़ान लुंड आहे, काली जो ॻोठ आहे ऐं ॻोठ हाजी अरबाब लुंड आहे ऐं इन खां अलावा मोहम्मद कासिम लुंड जे ॻोठ मां तमामु मुख़्तलिफ़ ॻोठनि खां 60 मैल शहर जा बि कुझु माण्हू असां सां शरीक थिया आहिनि। या दोस्तनि जे इश्क जो सबूत आहे छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिननि जी वफ़ादारी। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। तमाम आशिक़ान रसूल अज आका अलैहिस्सलाम जी मीलाद में असां सां शरीक थिया मुख़्तलिफ़ ॻोठनि खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां। आका अलैहिस्सलाम हिकु आलिम सफ़र फ़ाक़िद थियो ऐं अर्ज़ु कई या रसूलल्लाह जेके आशिक़ रसूल अव्हां जो मीलाद मल्हाईंदा आहिनि, हर साल रैली कढंदा आहिनि, छा तव्हांखे इन्हनि जो मीलाद पसंदि हूंदो आहे? मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं फरमायो जेको मुंहिंजी ख़ुशीअ ते ख़ुशी कंदो आहे मां उन्हनि सां ख़ुशि आहियां। असांखे यकीन आहे हिन रैली में जेके आशिक़ रसूल मौजूदु आहिनि इन्हनि सां मदीने वारो बि ख़ुशि आहे त अल्लाह तबारक व ताला मदीने वारे साईं जे सिके ख़ुशि आहे। आमीन बिजाह। जीअं त हीअ रैली ॻोठ मोहम्मद इलियास मां रुम बिरादर जे तरफ़ां निकिती आहे ऐं हिन में ॿिया बि काफ़ी मौजूदु आहिनि ऐं काफ़ी ॻोठनि खां दोस्त आया आहिनि। आशिक़ रसूल 60 मैल खां बि आया आहिनि ऐं गिरगिट जे ॻोठनि मां बि आया आहिनि। आशिक़ मुस्तफ़ा जी रैली आहे, हर साल जा इंसान जोश ख़ुरोश सां हीअ रैली निकिती आहे। पीर तरीक़त अख़्तर शरीयत पीर सैयद रहमान शाह गिलानी जे क़यादत में बाक़ाइदा रवा दवा थींदी आहे ऐं बाद में रैली जी इख़्तिताम थींदी आहे। न्याज़ जो